मेहड़ में मकानी चूंडुनि दौरान 9 वार्ड्स ते पाण ऐं पंहिंजा काउंसलर कामयाब कराए पीपुल्स पार्टीअ जो सफ़ायो कंदड़ पीटीआई जे झूने अॻुवाण न्याज़ अली बुर्डो खे पुलिस पारां दहशतगर्दी एक्ट जे इल्ज़ामनि हेठि गिरफ़्तार कयो वियो। मेहड़ जे वार्ड नंबर 6 तां कामयाबी माणींदड़ काउंसलर न्याज़ अली बुर्डो मेहड़ टाउन चेयरमैन जे लाइ नामज़द उम्मीदवार बि आहे। न्याज़ अली बुर्डो खे इन करे गिरफ़्तार कयो वियो जो हुन वोटनि जी ॿीहर ॻणप जे नाले ते पीपुल्स पार्टी जी सरकार जे सूबाई सलाहकार फयाज़ बुट ऐं संदसि भाउ इम्तियाज़ बुट जे धांधलियुनि जी कोशिशुनि ख़िलाफ़ मज़ाहिमत कई। पंहिंजे हिक वीडियो में हिन झूने अॻुवाण जज़्बाती अंदाज़ में धमकी ॾींदे चयो हो त असांजो हिकु बि वोट घटायो वियो या शहरनि जे मैंडेट ते धाड़ो हयो वियो त मां सभिनी खे मारे छॾींदुसि। मां उतां जे आरओ ऐं डीसी डीआरओ ऐं इलेक्शन कमीशन वारनि खे बि चवां थो, वोट असांखे माण्हुनि ॾिनो आहे, वोट माण्हुनि जी अमानत आहे। जेकॾहिं तव्हां हिननि में ख़यानत करे कंहिंखे ठप हणी ऐं बैलेट पेपर फाड़े ऐं खटणु चाहियो था, इहो यादि रखियो, कॾहिं बि न बख़्शींदो आहे, सभिनी खे मारींदुसि। जेको बि मां इहा धमकी बि नथो ॾियां, जे मां तव्हांखे न मारियां त मेहर जो पुटु आहियां मां। माण्हुनि जे जेको वोट जो इस्तेमालु कयो आहे उन सां नाजाइज़ी न कयो। ऑफिसर थियो, मां हींअर इन मैसेज छॾियो आहे मीडिया ते, जेकॾहिं मुंहिंजो हिकिड़ो बि काउंसलर कंहिंखे बैलेट पेपर ते ठप लॻा, पोइ सियासत न आहे, ऐलान जंग आहे। इन साल ताला तव्हां बंदूक खणी विढ़ंदासीं। मां सभिनी खे थो चवां, जेकॾहिं तव्हां ऑफिसनि में वेही वियो त मुंहिंजो बि कारो मुंहुं करे शहर में घुमाइजे। मां इहा सॼी ज़िम्मेवारी पंहिंजी पाण थो खणा। माण्हुनि वोट मूंखे ॾिनो आहे, शहर जे माण्हुनि। तव्हां वोट जो जेको माण्हुनि जो तक़दुस आहे ऐं तव्हां हुन सां जेको खेॾणु चाहियो था, तव्हां में एतिरी इख़लाक़ी जुरियत आहे त हींअर बि सियासत कयो मूंसां। तव्हां में एॾी इख़लाक़ी जुरियत आहे, मां हींअर खटी वठो आहे। मुंहिंजा 8 काउंसलर आहिनि, तव्हांजा 5 काउंसलर आहिनि। तव्हां हींअर बि इस्तीफ़ो टोटल काउंसलर, मां हींअर बि इस्तीफ़ो सभिनि ते ॾियां थो। तव्हां मूंसां वरी इलेक्शन कयो त माण्हू तव्हां कीअं था घुमनि, कीअं था तव्हांजो कारो मुंहुं माण्हू कनि। महिरबानी करे सियासत कयो। पाछा बुट जे सियासत करणी अथई, जेका दौलत ठाहिणी अथई, चवंदो मां हिन ते राज कयां त सियासत कर। जेकॾहिं जेकॾहिं का बि हथ चुरां त कराए ऑफिसनि खां, जे तोखे न मारियां त मां हाजी गुलाम बुर्डो जो पुटु न आहियां। मां ऐलान थो चवां, जेको वणियो सो कयो। मां पेश बि मां अकेलो पाण थींदुसि, करण वारो बि अकेलो मां आहियां। न्याज़ अली बुर्डो जी अहिड़ी वायरल वीडियो खे बुनियाद बणाए दादू ऐं मेहड़ पुलिस जे अटालनि फजर जे वक़्तु संदसि घर ते चढ़ाई कई ऐं खेसि गिरफ़्तार कयो। खेसि गिरफ़्तार करण खां पोइ संदसि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट ऐं हथियार रखण जे इल्ज़ाम हेठि 2 केस बि दाख़िल कया विया। दहशतगर्दी एक्ट वारो केस फयाज़ बुट जे भाउ इम्तियाज़ बुट जी फरियाद ते दाख़िल करायो वियो। पीटीआई जे झूने अॻुवाण खे पुलिस फजर जे वक़्तु खंभण खां पोइ जॾहिं गुम करे छॾियो त समूरो मेहड़ शहर इंडस हाईवे ते निकिरी आयो ऐं हज़ारे शहरनि पारां धरणो हयो वियो। वापारियुनि पारां न्याज़ बुर्डो सां एकता जे इज़हार लाइ शटरबंद हड़ताल कई वई। न्याज़ बुर्डो जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ जोही, राधण ऐं दादू में बि मुज़ाहिरा कया विया। अवाम जे ज़बरदस्त एहतजाज खां पोइ मेहड़ पुलिस न्याज़ अली बुर्डो जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेसि नौशरो फेरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। अदालत केस मां दहशतगर्दीअ जा कलम ख़ारिज कंदे खेसि वाॻियल अदालत आॾो पेश करण जो हुकुम ॾिनो। न्याज़ अली बुर्डो जी आज़ादीअ लाइ मेहड़ शहर ॿाहिरां इंडस हाईवे ते सुबुह खां लॻल धरणो राति थियण खां पोइ बि जारी आहे। अॻूणे वॾे वज़ीर ऐं पीटीआई जे मरकज़ी अॻुवाण लियाकत जतोई बि धरणे वारे हंधि पहुची न्याज़ बुर्डो जे गिरफ़्तारीअ जी मज़म्मत कई। हुकूमत जेका आहे सो हाणे वञण वारी आहे, इन करे बुखलाहट जो शिकार थी विया आहिनि। हिननि खे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इक़्तिदार में 15 साल रही खाई सुॼी विया आहिनि, मतारा थी विया आहिनि, रिछनि वांगुरु खाई सुॼी विया आहिनि। हिननि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हिननि खे हिते रहणो आहे, असां सां माण्हुनि सां गॾु रहणो आहे। हे गिरफ़्तारियूं असांखे न चुकाए सघंदियूं। ऐं हे जेके तव्हां दांधलियूं कयो था, ॿीहर ॻणपूं था करायो, असांखे नामंज़ूर आहे। असां न करण ॾींदासीं, असां न करण ॾींदासीं।
ऐं मत सम्झो त तव्हां म्यूनिसिपल कमेटी ते कब्ज़ो करे वेहंदो ने, तव्हां वेहंदो ऑफिस में हिते म्यूनिसिपल कमेटी में। हे माण्हू छा आहिनि, हे छा आहे, हे माण्हुनि जा नुमाइंदा सभु माण्हू असां सां गॾु। तव्हांखे माण्हुनि जे मैंडेट जो एतिराम करणु खपे, जेको तव्हां सिखिया ई कोन आहियो, तव्हांखे पैदाइशी तरह सां इहो सबक़ ई न वञो आहे त माण्हुनि जो मैंडेट छा थींदो आहे। तव्हांखे ख़बर ई कान्हे त इलेक्शन छा थींदी आहे। तव्हांखे इलेक्शन जी मैंडेट ऐं इज़त कराइण सेखारींदुसि। तव्हां फिकर न कयो सभिनी खे। न्याज़ बुर्ड़ो साहब अकेलो न आहे, न्याज़ बुर्ड़ो साहब खटियल आहे इलेक्शन में, असांजो चेयरमैन आहे, नॉमिनेटेड चेयरमैन आहे। हुनखे हिकदमि आज़ाद कयो। इंतज़ामिया साईं मुराद अली शाह साहब, आवाज़ अचे थी मुंहिंजी, तव्हां छा कहिड़ा बि हथ कंदा इस्तेमालु कयो। शाह साहब तोखे वरी भितर रहणो आहे असां सां गॾु, अहिड़ो कमु न कर जो हिते हली न सघे। हाणे मूंखे ख़बर आहे तूं इक़्तिदार जे नशे में आहियो, तोखे का शइ सम्झ में नथी अचे, पर जॾहिं इक़्तिदार तो लहंदा आहियो न त पोइ उथंदा आहियो भॼंदा। ईअं न कयो, हे मुनासिब न आहे। हे हिकदमि हिनखे आज़ाद कयो ऐं असांखे रपो रिज़ल्ट ॾियो 14 जी। न त हे हड़तालूं, हे सभु कुझु रहंदो, सॼी सिंध बंदि कराईंदोसां। ईअं न सम्झो त मां सिंध बंदि न कराईंदुसि। ॿियो त भला तव्हां जिते किथे धांधलियूं कयूं, हिकिड़ी जाइ ते थोरी आहे। मेयर इन करे बची आहे जो असां पाण हिते हुयासीं, न्याज़ साहब हुयो, सभु माण्हू हुया, तॾहिं मेयर बचाई आहे। 13 यूसियूं असां खयूं आहिनि, तॾहिं दिमाग़ ख़राब थी वियो, जरिया थी पिया आहियो। इहे तव्हांखे अञा चेरियूं वधीक कंदासीं। न्याज़ साहब खे आज़ाद कयो, 114 फॉर्म ॾियो, न त तव्हां सम्झो अॼु असां वेंदासीं, हलिया वेंदासीं। ॿधो अची सभिनी खे, छो रुगो ॿधो, सभिनी खे ॿधी छॾियो। तव्हां वेठा हुजो, तव्हांखे न वेहण ॾींदासीं। ईअं असां भली ॿधियो, पर तव्हांखे न वेहण ॾींदासीं कंहिं बि सूरत। धरणो हणंदड़ शहरियुनि जो चवणु आहे त न्याज़ बुर्ड़ो जी आज़ादी ऐं इलेक्शन में 8 काउंसलर्स जी कामयाबी जा नतीजा जारी थियण ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। मेहड़ जा शहरी तोड़े सोशल मीडिया जा यूज़र्स गिरफ़्तार कयल झूने अॻवान न्याज़ अली बुर्ड़ो खे मेहड़ जो अहिड़ो पोढ़ो शींहुं करार ॾेई रहिया आहिनि, जंहिं पीपुल्स पार्टीअ खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया आहिनि।